एक्ट में तरमीमुनि सां आईनी इदारो अमली तौर वफ़ाक़ जे वाट डिवीजन जे मात थी वेंदो। सिंध टीवी न्यूज़ तरफ़ां इर्सा एक्ट में ख़तरनाक तरमीमुनि जा तफ़सील हद करे वरिता। डेमुनि कैनालनि जी अदावत ऐं पाणी खणत जो अख़्तियार पंजाब हवाले थी वेंदो। गॾियल मफ़ादनि जी काउंसिल जी जाइ ते पंजाब अची वेंदो। सूबाई ख़ुद मुख़्तियारी में सिधी रीत मुदाख़लत सबब पाणी जी विर्छ वारा मामला तय थियल मामला भी ख़त्म थी वेंदा। इरसा चेयरमैन संदसि माहिरनि जी कमेटी टेलीमेंट्री जी माप तहत मर्ज़ीअ जी विर्छ कंदी। पाणी जे कमर्शियल विकिरे बाबति चेयरमैन पाण मुरादो फ़ैसिला करे सघंदो। सिंध जे कॉन्ग्रेस पार्टियुनि इरसा एक्ट ख़िलाफ़ गॾियल जिदोजहद करण जो उसूली फ़ैसिलो करे छॾियो। जल्द सभिनी पार्टियुनि जी गॾिजाणी में गॾियल सलाह मशवरे सां हिकमत अमली जोड़ण जो ऐलान। एसयूपी, एसटीपी, क़ौमी अवामी तहरीक ऐं अवामी तहरीक जे अॻवाननि इरसा एक्ट लाइ ऐवान सदर में थियल फ़ैसिलनि खे गैर आईनी करार ॾेई रद्द करे छॾियो। सिंध जी समूरनि कॉन्ग्रेस पार्टियुनि सां राब्ता करे जल्द गॾियल जिदोजहद जो ऐलान कबो। सैयद ज़ैन शाह सिंध जे माण्हुनि खे इरसा एक्ट ख़िलाफ़ सॼी सिंध में गॾियल एहतजाज लाइ गॾिजी वेही फ़ैसिलो करणु घुर्जे। अयाज़ लतीफ़ अली जो सिंध जा माण्हू ऐवान सदर में सिंध जे पाणी जे सौदे लाइ थींदड़ कोशिशुनि खे कंहिं बि रीत क़बूल न कंदा। डॉक्टर कादिर मक्सी सिंध जे माण्हुनि खे अपील कयूं था त उहे इरसा एक्ट ख़िलाफ़ जिदोजहद जे मैदान में अचनि। लाल जरवार इरसा जे अॻूणे चेयरमैन सैयद मज़हर अली शाह जो चवणु आहे त वफ़ाक़ सदाई मर्ज़ीअ जा फ़ैसिला मञण लाइ दॿाउ विझंदो रहियो आहे। इरसा में काफ़ी ग़लति कम थियल आहिनि। इदारे जे अकाउंट जी ऑडिट कराई वञे जंहिं मां पतो पवंदो त केतिरा अंग अखर ग़लति पेश कया विया आहिनि। इरसा खे बेअसर करण जी कोशिश कई पई वञे। सिंध सरकार खे पाणी माहिरनि जी मदद सां मज़बूत केस पेश करणु घुर्जे। पाणी जी विर्छ ते वधीक का बि साज़िश क़बूल न कंदासीं। इरसा एक्ट में तरमीम खां पोइ वज़ीर आज़म मनपसंद गैर वास्तेदार माण्हू मुक़रर करे ग़लति फ़ैसिला कराईंदो। टेलीमेंट्री सिस्टम लॻाइण सिंध जो ई मुतालबो रहियो आहे, पर इहो सिस्टम मथां खां लॻायो पियो वञे। अख़्तियारियूं टेलीमेंट्री सिस्टम रुॻो सिंध में लॻाइण चाहिनि थियूं। पीपी अॻवान ससीफ अली जो ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस इरसा एक्ट में तरमीम ख़िलाफ़ मज़ाहम जो ऐलान करे छॾियो। सरदार रहीम जो चवणु आहे त सिंध जो पाणी रोकियो वियो त सिंध जो अवाम रोडनि ते हूंदो। सिंध हुकूमत वफ़ाक़ सां गॾिजी इरसा कानून में तरमीम करणु चाहे थी, जंहिंखे क़बूल न कयो वेंदो। आप 4.8 मिलियन एकड़ फीट के लिए पानी कितना चाहिए पहले ये तो कैलकुलेशन कर लो। कोई एतराज नहीं है, हम सब की ख्वाहिश है कि मेरा ग्रीन पाकिस्तान बने। वार्न कर रहे हैं कि सूबा सिंध आज वो सूबा है जहां पे अमन है, तो आप इस तरफ जाने से पहले इस चीज़ को महसूस करें कि 8 लाख एकड़ ज़मीन पे या 48 लाख एकड़ ज़मीन पे कितना पानी चाहिए। हमें पाकिस्तान चाहिए या 48 लाख ज़मीन चाहिए, एक का फैसला करना पड़ेगा। पीपल्स पार्टी कारपोरेट फार्मिंग लाइ 48 लख एकड़ ज़मीन ॾियण ऐं पाणी जे वहकिरे में तब्दीली जी मुखालफ़त करे छॾी। पाकिस्तान जहिड़ो मुल्क अहिड़ा मनसूबा बर्दाश्त न करे सघंदो। छा कंहिं हिसाब लगायो आहे त 48 लख एकड़ एराज़ी लाइ केतिरो पाणी घुर्बल हूंदो? खेनि फ़ैसिलो करणो पवंदो त 48 लख एकड़ ज़मीन घुर्जे या पाकिस्तान घुर्जे। ख़ुर्शी शाह
तमाम हसास मामलो आहे। ऐवान हिक कमेटी जोड़े त कोटड़ी खां हेठ केतिरो पाणी वञे थो। छा कालाबाग डैम मां जान छॾाई त हाणे कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जो पाणी खसियो पियो वञे। नवीद कमर पाक फौज जे इदारे में सख़्त एहतसाब जो सिलसिलो जारी रखण जो ऐलान करे छॾियो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी सदारत हेठ कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस अमुन ऐं इस्तेहकाम लाइ पाक फौज जे शहीदनि जी कुर्बानीनि खे भरपूर भेटा। फौजी क़यादत जो चवणु आहे त फौज हिकु मुनज़िम इदारो आहे। हर फर्द जी पेशवर महारत ऐं वफ़ादारी रुगो रियासत ऐं पाक फौज असांखे पाक फौज हिकु मज़बूत ऐं सख़्त एहतसाब ज़रिए पंहिंजे क़दरनि ते अमल कंदी आहे। एहतसाब में कंहिं बि क़िस्म जी धुर थियण ऐं छूट जी का बि गुंजाइश न आहे। आर्मी चीफ जो चवणु आहे त पाक फौज दहशतगर्दनि विगोड़नि ऐं ॾोहारी टोलनि ख़िलाफ़ ज़रूरी कानूनी कार्रवाई लाइ हुकूमत इंतज़ामिया ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जी मदद कंदी रहंदी। इलेक्शन कमीशन तरफां ख़र्चनि ते पार्लियामेंट खे ब्रीफिंग ॾियण खां इनकार। इलेक्शन कमीशन जे सेक्रेटरी जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन आज़ाद आईनी इदारो आहे, कंहिं वज़ारत जे मातहत न आहे। इलेक्शन कमीशन पार्लियामानी मामलनि जी स्टैंडिंग कमेटीअ जे दायरे में नथी अचे। इलेक्शन कमीशन जा ख़र्च चार्जिस ख़र्चनि में अचनि था। सिंध असेंबलीअ में गैर कानूनी परडेन खे निकाली ॾियण बाबति रिथ मंज़ूर। पीपीएमपी आगाज़ सिराज दुरानी ऐं एमक्यूएम जे मेंबरनि में मुंहुं मारे। स्पीकर मुतहदा मेंबर एजाज़ उल हक जो माइक बंदि करे छॾियो। ज़ियाउल हसन नजात जो चवणु आहे त गैर कानूनी परडे ई सिंध ते बार आहिनि। सिंध धरती धारियुनि जो बार वधीक बर्दाश्त नथी करे सघे। बीएनपी सरबराह अख्तर मेंगल क़ौमी असेंबली जी सीट तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। अख्तर मेंगल जो चवणु आहे त क़ौमी असेंबलीअ में संदन आवाज़ केर बि ॿुधण लाइ तयार नाहे। सदर ऐं वज़ीर आज़म ते एतमाद न रहियो आहे। क़ौमी असेंबलीअ जी मेंबरशिप खां बहितर आहे त को पकोड़नि जो दुकान खोलियो वञे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त वापारियुनि तां टैक्स कंहिं बि सूरत में वापसि न थींदो। रुगो पघारदार तबिको पंहिंजे हिसे खां वधीक टैक्स ॾेई रहियो आहे। ईअं केसिताईं हलंदो? मुल्की मैशियत दुरुस्त रुख में वञी चुकी आहे। फिच ऐं मूडीज़ पाकिस्तानी मैशियत खे हकारी करार ॾिनो आहे। तनक़ीद कंदड़ ॿुधाइनि त मुल्की मैशियत जी मज़बूती लाइ केतिरो हिसो विधो आहे। मैशियत जी बहितरी लाइ स्टेक होल्डर्स जी तजवीज़ुनि ते अमल कयो वेंदो। IMF सूबाई हुकूमतुनि खे बिजली जे बिलनि ते सब्सिडी ॾियण खां रोके छॾियो। आलमी मालियाती इदारे तरफ़ां सेप्टेम्बर महीने ताईं सब्सिडी वापसि वठण जो मुतालबो। IMF जो चवणु आहे त वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतुनि खे बिजलीअ जे बिलनि ते सब्सिडी ॾियण जा के बि अख़्तियार नाहिनि। बिजलीअ जे बिलनि ते सब्सिडी सां कर्ज़ प्रोग्राम ख़तरे में पइजी सघे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त महांगाई जो बार आहिस्ते आहिस्ते घटि थी रहियो आहे। ॾींहुं राति हिकु करे हालतूं तब्दील कयूं वेंदियूं। मैशियत जी बहितरीअ लाइ इस्तेहकाम आणणो पवंदो। IMF जी शर्तनि ते क़दम खयां पिया वञनि। महांगाई में घटिताई मुआशी टीम जी कोशिशुनि जो नतीजो आहे। हुकूमत सरकारी मुलाज़िमनि जे सोशल मीडिया जे इस्तेमाल ते पाबंदी हणी छॾी। एस्टेब्लिशमेंट डिवीजन जो चवणु आहे त सरकारी मुलाज़िम बिना इजाज़त जे सोशल मीडिया प्लेटफॉर्म इस्तेमाल न करे सघंदा। सरकारी दस्तावेज़ ऐं ॼाण ज़ाहिर थियण खां रोकण लाइ सरकारी मुलाज़िमनि जी सोशल मीडिया इस्तेमाल ते पाबंदी लॻाई वई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात। नंगर पार्कर मिठी इस्लाम कोट जाती चेलार में बरसात। नंगर पार्कर में विज किरण सबबि पोढ़ियत जूं 2 ढगियूं मरी वियूं। जाती तलहार सामारे बुकेरा शरीफ़ समेत ॿियनि ॻोठनि मां बरसाती पाणी निकाल न थियण सबबि ज़िंदगी महफ़ूज। पीर ॻोठ भरिसां सोलंगी जागीरानी बिरादरी में पुराणी तकरार तां वधीक हिकु ॼणो क़तल। 2 ज़ख़्मी हथियारबंदनि शाहज़ेब सोलंगी खे क़तल करे छॾियो। धुरिन में छिकतान।
फिरोजपुर में अगवा थियल नींगर मज़दर लगाई जे वारसन सां धाड़ी लंडो फोन ते राब्तो 50 लख रुपया भुंग तलब। सिंध टीवी न्यूज़ मुग़वी जे वारसन खे धाड़ी लन जी कॉल जी ऑडियो हथ करे वरिती। बांग्लादेश तारीख़ में पहिरियों भेरो पाकिस्तान के टेस्ट सीरीज में व्हाइट वॉश करे नई तारीख़ लिखी छड़ी। रावलपिंडी टेस्ट में पाकिस्तान की बैटिंग फील्डिंग और बॉलिंग मुकम्मल तौर ते नाकाम। बंगाली टाइगर्स 185 रन जो टारगेट रुगो 4 विकेटुनि जे नुक़सान ते हासिल करे वरितो। ज़ाकिर हसन जूं 40, नजम हुसैन शंटू जूं 38 रन्सूं। क़ौमी टीम जे कप्तान शान मसूद बदतरीन शिकस्त ते क़ौम खां माफ़ी वठी छॾी।